सूरह अहकाफ़ रुकू नंबर 3। ऐं आद जे भाउ हूद खे यादि कर, जॾहिं पंहिंजी क़ौम खे वादीअ अहकाफ़ में डेॼारियईं ऐं बेशक संदसि अॻियां ऐं संदसि पोइतां केतिरा ई ॾोजारींदड़ गुज़रिया हुआ त अल्लाह खां सवाइ कंहिंजी इबादत न करियो। बेशक आउं अव्हां ते वॾे ॾींहं जे अज़ाब खां ॾुजां थो। चयूं त असां वटि हिन लाइ आयो आहीं छा त असांखे पंहिंजनि माबूदनि खां फेराईं? पोइ जेकॾहिं सचनि मां आहीं त जेको वाइदो असांखे ॾींथो सो असां वटि आण। चयईं त इहो इल्मु रुॻो अल्लाह खे आहे ऐं जंहिं पैगाम सां मोकिलियो वियो आहियां सो अव्हां खे पहुचायां थो, पर अव्हां खे हिकु जाहिल क़ौम ॾिसां थो। पोइ जंहिं महिल उन खे ककर जहिड़ो ॾिठऊं जो संदसि मैदाननि ॾांहुं साम्हूं ईंदड़ हो, तंहिं महिल चयऊं त हीउ ककर आहे जो असां ते वसंदो। हूद चयो त न न, बल्कि इहो उहो आहे जंहिंखे जल्दी घुरियो। इहा हिकु आंधी आहे जंहिं में ॾुखो ईंदड़ अज़ाब आहे जो पंहिंजे पालणहार जे हुक्म सां सभु कंहिं शइ खे नास कंदी। पोइ अहिड़ा नास थिया जो संदनि खां सवाइ कुझु बि न थे ॾिठो वियो। अहिड़ी तरह ॾोहारी क़ौम खे सज़ा ॾींदा आहियूं ऐं बेशक उन्हीअ खे अहिड़ी जाइ ॾिनी हुईसूं जो अव्हां के बि जाइ न ॾिनीसूं, ऐं उन्हनि खे कन ऐं अखियूं ऐं दिलियूं ॾिनियूं हुयूंसूं। पोइ जॾहिं अल्लाह जे आयतुनि जो इनकार कयऊं, तॾहिं न की संदनि कननि ऐं न की संदनि अखियुनि ऐं संदनि दिलनि कुझु बि अज़ाब खाइण टारियो। ऐं जंहिं अज़ाब बाबति ठठोलियूं कंदा हुआ सो मथनि कड़कियो।